बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह ताला जे नाले सां जेको वॾो मेहरबान निहायत रहम वारो आहे। जंहिं वटि अक़ुल नाहे उन वटि अदब नाहे, जंहिं वटि हिम्मत नाहे उन वटि कामयाबी नाहे, जंहिं वटि दीन नाहे उन वटि हया बि नाहे। पंहिंजी तारीफ़ वधीक करणु मौत जो बाइस आहे। आबिद उहो ई आहे जेको अल्लाह ताला जी वरासत ते राज़ी रहे। तव्हांखे पंहिंजे अंदर जी इसरार खे रखणु लाज़मी आहे। उन लाइ त अल्लाह ताला ज़मीरनि जे राज़ खे ॼाणण वारो आहे। ऐं उन जॻह ते वञी रहियो आहियां जंहिं जॻह ॾे हाणे खां वठी कोई पहिरियां नाहे वियो, ऐं मां उन मख़लूक खे ॾिसी रहियो आहियां जंहिंखे मां पहिरियां कॾहिं बि नाहे ॾिठो। आदिल बणिजणु चाहियो था त जेको शख़्स तव्हांजो दोस्त थियणु चाहे उनखे पंहिंजो दोस्त करियो। टे शयूं इंसान खे हलाक कंदियूं: हसद, हिर्स ऐं तकब्बुर। हिर्स सां माण्हू मुसीबत में फासी पवे थो। मुसलमान उहो आहे जेको पाले सिरीअ ते इहसान करे। तकब्बुर सां दीन ऐं ईमान वञे थो। जॾहिं शैतान तकब्बुर जे करे मरदूद ऐं लानती थियो। चुप रहण वारो आराम सां रहे थो ऐं सलामतीअ खे ॾिसे थो। जेको शख़्स क़दर ख़ैर ऐं शर्मन अल्लाह ते ईमान न रखे उहो काफ़िर आहे।